ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कर आहियूं। राणीपुर जी पीराणी हवेली में तड़पी तड़पी फोत थियल निंगरी फातिमा फरड़ो सां ज़ियादती जी तस्दीक थी वई आहे। जवाबदार सां जुज़ा मैच थी विया आहिनि। कानून वारे निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरे जो चवणु आहे त पंजाब मां टेस्ट कराइण सां जवाबदार जा जुज़ा फातिमा फरड़ो सां मैच थी विया आहिनि। कराची में नेशनल जुडिशियल कॉन्फ्रेंस के खिताब कंदे निगरान सूबाई वज़ीर चयो त फातिमा फरड़ो केस बाबत हू खैरपुर वियो हो। उन चयो त सिहत खाते जे ऑफिसरनि पीरनि सां लाॻापन सबबि DNA नमूना तबाह करे छॾिया हुआ, जंहिं करे जुज़ा मैच न थिया। उमर सुमरे चयो त पंजाब में टेस्ट कराई त जवाबदार जा DNA नमूना निंगरी फातिमा फरड़ो सां मैच थी विया आहिनि। कानून वारे निगरान वज़ीर चयो त क़बाइली सरदार ऐं अवामी नुमाइंदा कच्चे जे धाड़ेलनि जा सरपरस्त हुआ। ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कर रहिया आहियूं। ये अहम खबर है जेका असां शेयर कर रहिया आहियूं। राणीपुर जी पीराणी हवेली में तड़पी तड़पी फोत थियल निंगरी फातिमा फरड़ो सां ज़ियादती जी तस्दीक थी वई आहे। जवाबदार सां जुज़ा मैच थी विया आहिनि। कानून वारे निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरे जो चवणु आहे त पंजाब मां टेस्ट कराइण सां जवाबदार जा जुज़ा फातिमा फरड़ो सां मैच थी विया आहिनि। कराची में नेशनल जुडिशियल कॉन्फ्रेंस के खिताब कंदे निगरान सूबाई वज़ीर चयो त फातिमा फरड़ो केस बाबत हू खैरपुर वियो हो। हुन चयो त सिहत खाते जे ऑफिसरनि पीरनि सां लाॻापन सबबि DNA नमूना तबाह करे छॾिया हुआ, जंहिं करे जुज़ा मैच न थिया। उमर सुमरे चयो त पंजाब में टेस्ट कराई त जवाबदार जा DNA नमूना निंगरी फातिमा फरड़ो सां मैच थी विया आहिनि। कानून वारे निगरान वज़ीर चयो त क़बाइली सरदार ऐं अवामी नुमाइंदा कच्चे जे धाड़ेलनि जा सरपरस्त हुआ। ही अहम खबर है जेका अवांखे ॾेई रहिया आहियूं। राणीपुर जी पीराणी हवेली में तड़पी तड़पी फोत थियल निंगरी फातिमा फरड़ो सां ज़ियादती जी तस्दीक थी वई आहे। जवाबदार सां जुज़ा मैच थी विया आहिनि। कानून वारे निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरे जो चवणु आहे त पंजाब मां टेस्ट कराइण सां जवाबदार जा जुज़ा फातिमा फरड़ो सां मैच थी विया आहिनि। कराची में नेशनल जुडिशियल कॉन्फ्रेंस के खिताब कंदे निगरान सूबाई वज़ीर चयो त फातिमा फरड़ो केस बाबत हू खैरपुर वियो हो। हुन चयो त सिहत खाते जे ऑफिसरनि पीरनि सां लाॻापन सबबि DNA नमूना तबाह करे छॾिया हुआ, जंहिं करे जुज़ा मैच न थिया हुआ।